साईं ज़ैन शाह जी मदद तव्हां पंहिंजी मदद करियो था, पंहिंजे मुस्तक़बिल जी मदद करियो था। यकीनन असीं क़ौमी कारकुन सम्झूं था त तव्हां सिंध जी मदद करियो था, छो त साईं सिंध जी क़यादत आहे, साईं सिंध खे संभाले थो। जिते जिते ज़ुल्म थियो आहे, चाहे कश्मीर में थे, चाहे भंडन जो वाक़ियो थे, चाहे जलबाणुनि जो वाक़ियो थे, तव्हां ॾिसो था त तव्हां सां गॾु केरु बीठो आहे? हिकिड़ो इहो पासो आहे। असांजा क़ौमी अॻुवान बिना के तफ़रीक़ जे, बिना के नस्ल जे, बिना के मज़हब जे, बिना के पार्टीअ जे, ही मुंहिंजो आहे, ही तुंहिंजो आहे, उनजे तव्हांजी सिंधी ख़िदमत कनि था ऐं उनजे सले में ही कुझु बि तव्हांखे नथा घुरनि। असीं तव्हांखे गुज़ारिश करियूं था, तव्हां पंहिंजी मदद करियो, तव्हां सिंध जी मदद करियो, तव्हां मुस्तक़बिल जी मदद करियो, तव्हां इन्हनि ॿारनि महसूमनि जी मदद करियो त यकीनन नतीजा तव्हांजे हक़ में ईंदा। यकीनन सिंध अॾींदी। सिंध हिकिड़ा सिंध खे ॻाइण वारा अथनि, हिकिड़ा सिंध खे अॾण वारा अथनि। ॻाइण वारा हथ घणा आहिनि पर अॾण वारा हथ थोरा आहिनि। तव्हां सभु जेकॾहिं सिंध जे अॾण वारनि हथनि मां थींदव, यकीनन सिंध अॼु बि यकीनन सिंध जो मुस्तक़बिल रोशन आहे ऐं तव्हांखे ॾिसी यकीनन के आबुर अन्न कणा बाकी भूमलो ही भुख सिंध न सभु सुख उभरी सुध लही विया। मुंहिंजा बाबा इहो जेको बेत आहे ख़ाली बेत कोन्हे, इहो हक़ीक़त में सिंध जी जेका हिन हरामनि जेका बदमाशनि लुटेरनि चोरनि जेका हालत कई आहे, इहा सिंध जी सची सची तस्वीर आहे। ऐं साईं राम चांदर साहिब जी महादी चेयरमैन गुज़ारे कयो, उहो इन ते जान मिड़न ताता भंडण न थिए, पिटण वारियूं पधरियूं ॻाढ़ा गल संदन, ॿियूं हूअं ई हथ हणनि रोअंदियूं रोअण वारियूं। साईं सैयद ज़ैन शाह, मुंहिंजा भाउ अमीर अली फेबो साहब, मोहतरम नूरदीन जमाली, ज़ैन भुट्टो, बा ज़ुल्फ़कार जमाली, खंडू ऐं भर पासे जा सिंध जा गैरतमंद फर्ज़ंदो, अस्सलाम वालेकुम। सिंध अरगूनन, तुर्खानन, ईरानन, अंग्रेजन जा जुल्म बर्दाश्त कया है। असांजे जुल्मन जा तवील दास्तान हैं, पर ही 15 साल 100 साल ते भारी पिया। 100 साल अंग्रेजन जो जुल्म हो, अन्याय हो, पर सिंध में हिम्मत, जुर्रत, खुशहाली ऐं बगावत। अॼु ही पंहिंजे नाले, जमहूरियत जे नाले, टोपी ऐं अजरक जे नाले, सिंधियत ऐं शहीदनि जे नाले सिंध ते अहिड़ा अज़ाब पीपल्स पार्टी जी वहशत ऐं दहशत छॾिया आहिनि त असांजा ख़ुददार खुशहाल माण्हू, इज़त भरिया इंसान, उहे बदहाल ऐं तबाह। नवाब शाह जो लोग ऐं उन में ख़ुसूसन सकरन खुशहाल तरीन ज़राई पैदावार जे हवाले सां तालुको ऐं ज़िलो आहे। पर अॼु इहा हालत आहे त
त सकरन जे झर में सैंखियो आर्सन का कैंसर कारो कामण पेट में पथरी बीमारी आम न फकत इहो को कुदरत जो अजाब आ पर पंहिंजे सरजमीन ते कराची को कश्मीर ताईं करोड़े सिंधवासी सजाद हेडे हिन पाए मोगल पेज पागारा रोजगार मुजाहिद भाई रोजगार हिते तव्हांजो बुनियादी इंसानी हक़ आ नारे तैयद नारे तैन जिए सैयद जिए सेन नारे तैयद नारे तैन जिए सैयद जिए सेन जीएम सैयद रोजगार बुनियादी हक़ आ पर सिंध में लखे पुट्टा पढ़ियल नियाणी बेरोजगार बुख घरनि में बाहियूं पई कढे रोजगार जा ज़रिया उहे सिंध जे माण्हुनि खां फसायल आहिनि बुख ते पागल करे माण्हुनि खे भिटकाईंदा ऐं पिनाईंदा छो त यार चवण आहे त बुख पुछड़ो टोल दाना दीवाना सिंध में दाना दीवाना पथवास ऐं बेवकूफ़ ऐं चिता लॻा पिया आहिनि जीअं जीअं उहे था कनि जेके किरोड़े सिंध खे मरे मरे मारे सिंध बीठी आहे उहे रोडनि ते धमालू पिया हणाइनि जिन सिंध में बुख जी बाहि बाहि रोज़गार कोन्हे घरनि में मानी ऐं ख़ोराक कोन्हे पाकिस्तान में सिंध जो माण्हू बुखियो ऐं बदहाल आहे ऐं तरक़ी त छा पर माण्हू गुरबत जे लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि हेठनि खां नई सोच अॼु काविश में पढ़ियो अथमि इहो 20 करोड़ खां वॾो इश्तिहार आहे उन में लॻो पियो आहे त नई सोच हिकिड़ी सोच ते आहे त 15 सालनि में सिंध खे ॿ दफ़ा ॿोड़ायो अथव सिंध बुख थी मरे नई सोच इहा आहे त सिंध खे पाए में साड़ींदव गैरतमंद नौजवानो हिन भर पासे जा रहवासियो हक़ तरफ़ न हलण ते क़ुरान में चयल आहे त जेके माण्हू मुंहिंजे पैगंबरनि ऐं मोकिलियल सही माण्हुनि खे न सुञाणींदा आहिनि हक़ जी ॻाल्हि न ॿुधंदा आहिनि उहे क़ौमूं मुल्क तस न भाई छे जो पैरोकार हक़ जी ॻाल्हि पिया कनि सैयद सैन शाह हक़ जी ॻाल्हि पियो करे हिते 2 दफ़ा ख़ुशहाल सिंध खे 2010 में ॿोड़ियो अव्हांजा ॻोठ शहर 2022 में ॿुॾी विया हथरा तूं तरह ॿोॾ हुई हर तरह लखे अफ़गानी आसिफ ज़रदारी विहारिया आहिनि बयान ॾिनई त अफ़गानी ॿाहिरि न वञनि छो त कराची में अफ़गानी सिंधी मारनि कब्ज़ो कनि इक़्तिदार में को आहे न आहे हाकिमियत में को आहे न आहे पर सिंध में अक़लियत में तब्दील थी वञो 2017 जी मर्दमशुमारी में 1 सीट नवाब शाह 1 सीट नौशरो फिरोज 1 सीट शिकारपुर ऐं 1 सीट जैकबाद गढ़ी खैरो में गॾु मर्दमशुमारी में हाकिमियत ऐं मुल्क ज़रदारी खपाए पियो 2023 में सांगड़ ऐं ठटे जी सीट गॾु तव्हां अक़लियत में तब्दील थियो था तव्हां बुख तरफ़ हलो था तव्हांजे पैरनि हेठां ज़मीन निकिरे थी कोयलो तेल गैस दरिया पर सॼा माण्हू बुख मरनि आसिफ ज़रदारी जी न्याणी मुंहिंजी न्याणी आहे आसिफ ज़रदारी जी धी बख़्तावर सोन ऐं हीरनि जो हार पाए ऐं कपिड़ा पाए सिंध में असां पंहिंजी भेण ऐं धीउ खे ॾाढ जा पैसा न ॾेई सघूं बिलावल खे बुख जी कहिड़ी ख़बर जेको सोन जे चमचन में खाईंदो बुख जी ख़बर असांखे इज़तदारो गैरतमंद सिंध जो फर्ज़ंदो इन 15 सालनि जी सियासत न्याणियूं नंग चङा भला मुठूं कद उहे ज़रदारी खे पेरे पवनि था आसिफ ज़रदारी खे
हर तरफ भुख कंदा था कुछ हजार माण्हू खुशहाल करोड़ सिंध दरपदा पब्लिक सर्विस कमीशन उनते आसिफ ज़रदारी आसिफ ज़रदारी कमीशन तरह पास न था जो चाइल्ड ऑफिसर पिया नौकरियों पाकिस्तान में सिंध 15 साल में बलोचिस्तान का तालीम में महरूम बलोचिस्तान की तालीम बेहतर सेहत मरकज मौत जा मरकज है हर तरफ तालीम जो मयार किरल खाद खुराक जो मयार किरल सेहत जो मयार किरल इल्म अखलाक गैरत जो मयार भी हिन केरे छॾियो अॼु वोट जी पर्ची इहा चओ त कंहिंखे थोरो करण था वञूं इहो जे वोट ज़ालिम आसिफ ज़रदारी खे मिलियो ज़रदारी असांजा भाउर आहिनि सिंध जो बहादुर कबीलो आहे पर को बदबख्त पैदा थींदो आहे त चङाड़े निभागो आहे उहो पीर लॼाईंदो आहे ॾाढो लॼाईंदो आहे ज़ात लॼाईंदो आहे कौम लॼाईंदो आहे नारे सैयद नारे सिंध इहा ॻाल्हि तव्हां त भाग वेंदा आहियो जो साईं इमदाद मोहम्मद शाह जो फर्ज़न साईं जीएमसी जो पोटो तव्हांजे लाइ रोडनि रस्तनि ते विढ़ंदो आहे हिन खे छॾींदो त असेंबली में तव्हांजे करे हिन ॻाल्हि अहम न आहे ॻाल्हि अहम इहा आहे अरे हिन जो ॾाढो छा कंदो जिते ॾाढो ठग हो जिते पीउ छा कंदो जंहिंसां पिछड़ी हो बिलावल तुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजी सीवी ऐं तुंहिंजे तारीख़ जो तसलुसल कहिड़ो आहे तंहिं करे चोरनि ऐं बबरनि खां छा घुरंदसि सिंध जा नौजवान बुजुर्गो भाउरो ही चोर आहिनि जिन बर्बादी कई आहे आज़माए खे आज़माइण धूड़ मुंहं में पाए तरक्की ऐं हक़ तरफ़ हलो सिंध मातरे वतन ऐं पंहिंजी माउ खे संभालियो था ऐं उनजी धरती ऐं ख़ुशहाली चाहियो था त सैयद ज़ैन शाह खे 8 तारीख़ ते सिंध जे वॾे यज़ीद आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी जी नवाब शाह मां शिकस्त हुजे आया आसत्याम मारोचा बंभोर में पसी पहर पुनवा जो नसी नेर करयाम बूंदर विसराम सुखन शापो कढियो इंतजार की घड़ी खत्म जी साईं थोड़ी अपील कयो अपील कुफर चट इस्लाम का नारा कुफर चट इस्लाम का नारा साईं मेक भेजोगे मां फ्री पवंदी धरती जो सब करिए हेठलो साईं जन खे वोट करे कामयाब कयो कुफर चट इस्लाम का नारा घड़ी खत्म सॼो ॾींहुं इंतज़ार कयो आहे ऐं जंहिं महबूब शख्सियत जो तव्हां इंतज़ार कयो आहे उनखे मतिलबु साईं ज़ैन शाह खे गुज़ारिश आहे त अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए चुप
अच्छा लो 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 किरी पंदो स्टार्ट किरी पंदो अदा लो अदा भाला हसन जमाली लो करम जमाली अदा लो दिलबर काउंसिल से नौजवान साथियों स्टेज दे विच भारो ऐं शहरियो अस्सलाम वालेकुम जी सर सदा जी शुरुआत कीअं कजे नारनि सां कजे नारो नारो थी वञे नारो नाराए सिंध नाराए 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 सिंध जिंदाबाद दोस्तों असांजो सॼो केस हिते अथव ही दोस्त ॻाल्हाए विया जंहिं नूरदीन खां वठी रियाज़ ताईं त कीअं सिंध पाकिस्तान जे माज़ीअ में ख़ुसूसन पोयनि 16 सालनि में कीअं बर्बाद थी रही आहे माज़ीअ में हुक्मरान आया गासिब आया फुरे लुटे हलिया विया पर हिन वक्त ते मौजूदा पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी 16 साल हुक्मरानी उन में सिंध जी जाग्राफी सिंध के विरहण जो फैसलो सूबाई असेंबली जे मेंबर इंतजामी विरासत जो फैसलो सूबाई असेंबली जे मेंबरनि 2018 में कयो पर तव्हां हुनजो इंसाफ़ न कयो जंहिंजे करे हुनजी मनमास्ती वधी गैर मुल्कनि खे आबाद करण जो ऐलान कयो क़ौमी साइल जी शर्त खे क़ौमी असेंबली जे तव्हांजे मेंबर 6 महीननि ताईं आंदो यानी ऐं सिंध असेंबली जेका ख़तम थी 5 महीना पहिरीं उन सिंध के जा एग्जीक्यूटिव पावर मर्कज़ खे ॾेई छॾिया जंहिंजे बुनियाद ते अॼु ज़मीनूं पई वञनि ऐं ॿियूं पई वञनि उन करे पहिरीं ॻाल्हि नालो सिर्फ़ न कयो पाण सिंध जीआरणु पिया चाहियूं ऐं हू सिंध खे ख़तम करणु पिया चाहिनि जाग्राफी खे ख़तम था करणु चाहिनि असांखे अक़लियतुनि था तब्दील करणु चाहिनि माज़ीअ जी ही इलाइक़ो कहिड़ो ऐं नंढपण में हिन इलाइक़े में उन वक़्तु आयो आहे जेके मुंहिंजा उमिरि हुजनि जॾहिं हीअ कची पटी हूंदी शाख जी पटीअ सां उमिरि बोदले जा खां अचबो ऐं हिननि ते मुख़्तलिफ़ ॻोठनि वञिबो ऐं पढ़ंदोसि तरे पर बाबा सां अचणु ॾियो ऐं सवेल में ॻोठ में ॻाल्हाईंदो नौजवाननि सां आयो आहे उहा सॼी हीअ तब्दील थी अॼु ही इलाइक़ो यानी उहा तब्दील कीअं थी चंद नौजवान पढ़ण ईंदा हुआ सिर्फ़ नवाब शाह में जिन जे वसीलो हूंदो या कंहिंखे रहण जो या हॉस्टल हूंदी 70 जो ॾाको ई गुज़रियो पोइ हीअ तब्दील थी बहितर थी कीअं थी इन करे जो तव्हांखे हिकिड़ो मेंबर मिलियो जंहिं इंसाफ़ ऐं ईमानदारीअ सां पुठिते पियल इलाइक़े खे तरजीह ॾेई सॼे तक खे संवारी पर ख़ुसूसन पसमानदा इलाइक़ो ही हो जंहिंखे बिरादरियूं त घणी थियूं रहनि पर घणी जमाली थी रहे मक्सी था रहनि मुगरी था रहनि खोड़ बिरादरियूं थी रहनि पर ही सॼो इलाइक़ो उन पसमानदा ॾिठो कचो ॾिठो तालीम खां महरूम ॾिठो बिजलीअ खां महरूम ॾिठो सिहत जे सहूलियतुनि खां महरूम ॾिठो ऐं हुन सॼी पंहिंजी तवानाई इन ते लॻाई ऐं तव्हां ॾिठो त 5 सालनि में छा थियो ही महर अली जमाली ठही वियो हसन अली जमाली ठही वियो करम अली जमाली ठही वियो ऐं सॼा ही इलाइक़ा सॼा तब्दील थी विया इहे छाजे करे हुआ इन करे हू बेवतन हो नारा हणण जे बजाय अमली कम जो क़ाइल हो ऐं हुन हिते पोइते पियल माण्हुनि खे अहलियत जे बुनियाद ते पंहिंजे पेरनि ते बीहारणु चाहियो ऐं तव्हां ॾिसंदो 80 जे ॾहाके में जेके बि शागिर्द आया
कोई किथे पहुता कोई सब पंहिंजे औज पे पहुता इलाके में असांजूं न्याणियूं छोकिरा ॿिया सभु पढ़िया उन करे तव्हां सिर्फ़ हिकिड़ी सोच जी ॻाल्हि ॾिसो होश छा हुन वटि हिकिड़े पंहिंजे माण्हुनि सां मोहबत ऐं पुठिते प्यार मेरिट त कहिड़े इलाइक़े जी पहिरीं तरक़ी कजे उनजे बुनियाद ते हुन इन इलाइक़े जी ख़िदमत कई उन खां पोइ वरी ही पोयां 15-20 साल तव्हांजा तौर ॾिठा पीपलनि जा तव्हां ॾाढा ख़ुशि थियो ठगी जारी आहे करप्शन जारी आहे पैसे ते नौकरी मिले थी चापलूसीअ ते न थी मिले ऐं पोइ तव्हां पोयां 20 साल इन धंधे में गुज़ारिया ऐं अक्सरियत नाइल थी वई तालीम हूंदे अहलियत ख़तम करे छॾी ऐं सभु माण्हू पंहिंजे क़ाबिलियत जे मथे चढ़ण बंदि थी हलिया ए साॻियूं शयूं आहिनि नौजवान खे थो चवां क़ौमूं उन्हनि तरक़ी कयूं आहिनि क़ौमुनि उन्हनि तरक़ी कई आहे जिन वटि एहतिसाब जो अमल आहे जिन वटि ईमानदारी आहे अहलियत आहे महिनत आहे यूरोप पाण ते बादशाही थो करे अमेरिका पाण ते बादशाही थो करे ओ इन अहलियत जे बुनियाद ते थो करे शाहूकार मुल्क थींदा पिया वञनि ऐं पाण सभु कुझु हूंदे दरबदर थींदा पिया वञूं इंतिहाई गुरबत जे हिते इंतिहाई गुरबत जे हेठी लकीर ते अचूं पिया जेको पवेला मानी खाइण माल थी वञे थी अरबा रुपया नेकाल जे निज़ाम ते ख़र्च थी चुका आहिनि सिंध गवर्नमेंट जा पोइनि 16 सालनि में पर तव्हां 10 साल अॻे ॾिठो ऐं वरी 2022 में ॾिठो मींहं में सॼा इलाइक़ा ॿुॾा इन करे जो नेकाल जे निज़ाम जा पैसा खाई विया हलिया थी सघे डेवलपमेंट थिए थी रस्ता था थियनि उन जा 70 सैकड़ो खाई था वञनि ऐं 30 सैकड़ो हिते विछाइजे थो जंहिंजे करे कुझु साल बि नथो हले उन करे इन बेईमानीअ मां इन चापलूसीअ मां का तरक़ी न आहे ॾियणी अहलियत जे बुनियाद ते असां पंहिंजी क़ौम खे बीहारणु था चाहियूं उन करे नौजवान तयार थियनि वॾा तयार थियनि जेकर तव्हां ग़लति रस्तो कयो त हाणे इंशाअल्लाह उन करे तव्हांखे गुज़ारिश आहे मूंखे हिते GDA मूंखे इतमाद कंदे क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबलीअ ते बीहारियो सवेल दोस्त ॻाल्हायो आऊं तव्हांखे रुॻो हिकिड़ी ॿुधायां नुमाइंदगी छाजे लाइ जॾहिं सरकारी इदारा आहिनि त अवामी नुमाइंदगी जी ज़रूरत कहिड़ी आहे सरकारी इदारा आहिनि बिजलीअ जो इदारो पुलिस जो इदारो सभु इन करे हू अवाम पंहिंजो माण्हू नुमाइंदो मोकिले इन ते नज़रदारी रखे ऐं तरजीह ॾे जेके जेके पोइते पियल शयूं आहिनि उनखे अॻियां करे उनजी इलाइक़े जी नुमाइंदगी करे पंहिंजे वतन जी नुमाइंदगी करे पंहिंजे मुल्क जे भले लाइ कानून ठाहे पर तव्हांजे क़ौमी असेंबलीअ जे मेंबर जा किताब वञी ॾिसो ख़ाली अथव कुझु न ॻाल्हायो आहे अञा ताईं कुझु ॻाल्हायो हुजे त कुझु थिए न वरी सूबाई असेंबली जे मेंबर कुझु ॻाल्हायो हूंदो त को कम जो कोन्हे जे ॿुधो त तव्हांखे शर्म अची वञे उनजे करे सवेल मूंखे शायदि चयो सैयद इमदाद मोहम्मद शाह तव्हांजी उहो ख़िदमत कोन कई आहे ऐं ज़ाती लालच बि न कई आहे हिकिड़े ईमानदार MPA जंहिंजे जोड़ जो उन हमअसरनि में केरु बि कोन हो उन जा असेंबलीअ में ॻाल्हायल हज़ारे सुफ़ा कई किताब छपजी वञनि जेके उन ॻाल्हाया न थिए तव्हांजे इलाइक़े जी पसमानदगीअ लाइ सॼी सिंध जी तबाही लाइ पाणीअ जे मामले लाइ हर हिकु महाज़ ते सिंध जे दिफ़ा ते ॻाल्हायो अथसि उन करे असां इन करे अचणु थियो आहे न त आऊं त GSN जो कारकुन आहियां मुंहिंजो 13 खां पहिरीं इलेक्शन सां कहिड़ो वास्तो
मुझो कहिड़ो वास्तो पर ॾिठोसूं त ही जेके नुमाइंदा आहिनि दुनिया ॾिसे थी त जेके दुनिया कीअं थी ॾिसे माण्हू छा था चाहिनि चंदा जेके तव्हां चूंडे था मोकिलियो उहे छा था चाहिनि सिंध इहो थी चाहे पाण जा सिंध जी विरासत चाहियूं था छा न पोइ तव्हांजे MP विरासत लाइ वोट ॾिनो उनजो हितां जे माण्हुनि इंसाफ़ छो न कयो हाणे इंसाफ़ कंदो हा कंदासीं बिल्कुलु कंदासीं बिल्कुलु उन करे हिक पासे उन्हनि खे सिंध दुश्मन सम्झो ॿियो बेईमान सम्झो टियों अवामी नुमाइंदगीअ जे लाइ नाअहल सम्झो छो त हुननि जी असेंबलीअ में किथे अवामी नुमाइंदगी नज़र नथी अचे उन करे ऑफिसुनि में जेका हले थी कहिड़ियूं ऑफिसूं आहिनि उन में किथे ईमानदारी आहे वञो रेवेन्यू जी ऑफिस में वञो इरिगेशन जी ऑफिस में वञो पुलिस में कहिड़े दफ़्तर वञो ये सभु तव्हांजे सहूलियतुनि लाइ ठहियल आहिनि हिननि पैदागिरीअ जा ज़रिया ठाहिया आहिनि ऐं माण्हुनि खे हिसा ॾियण जा सबबु ठहिया आहिनि जेकॾहिं मूंखे हितां नुमाइंदगी मिली तव्हांजे दोस्त सां हितां नुमाइंदगी मिली त इंशाअल्लाह करप्शन जा ऑफिसुनि जा अदा इहा करप्शन जी बंदि कंदासीं मूंखे ख़बर आहे केतिरनि सालनि खां वठी हिते लाइट न आहे तव्हांजी नुमाइंदगी कान्हे छा साईं गैस बि पियो हली साईं गैस बि पियो हली आहे बिजली न आहे गैस न आहे तव्हांजी नुमाइंदगी कान्हे छा हुई न कोन थी न नुमाइंदगी न थी त जेके अञा पीपलनि जे पुठियां पिया आहिनि उन्हनि खे वञी सम्झायो त बाबा इहा नुमाइंदगी तव्हांजी न थी तबाहीअ जे पर ज़ाती मफ़ादनि खे छॾियो खोड़े त न क़ौमी कारकुन भाड़िया थी पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ थी रहिया आहिनि उन्हनि खे तव्हांजा भाउरनि वञी सम्झायो त अचो इहो बिजली बंदि कराइण गैस बंदि कराइण जो इंसाफ़ करियो इंशाअल्लाह नुमाइंदगी मिली इलाक़ाई ख़िदमत इंसाफ़ ऐं ईमानदारीअ जी हुकुमरानी सिंध जी नुमाइंदगी ऐं मुल्क जे चोरनि जिन पाकिस्तान जो खज़ानो ख़ाली कयो आहे उन्हनि जो इंसाफ़ कराईंदासीं इंशाअल्लाह जेके अॼु ही ॿाहिरि जो पिया घुमनि दलालीअ जे एवज़ सिंध विकिणण जे एवज़ न त हिन जा केस ठहिया पिया आहिनि पर कॾहिं लख एकड़ ॾेई छॾीनि कॾहिं 2 लख एकड़ ॾेई छॾीनि कॾहिं समूंड ॾेई छॾीनि कॾहिं दरिया ॾेई छॾीनि ऐं सौदे में तव्हां असांखे ख़बर ई कोन थी पए ही 15 साल खां धंधो इहो थींदो रहियो आहे उन करे हाणे जेकॾहिं सिंध बचाइणी अथव जेकॾहिं हाणे वधीक नुक़सान खां बचाइणी अथव हिननि बर्बाद ऐं तबाह कई आहे अचो त सिंध सवारण लाइ असांजा हथ मज़बूत करियो इंशाअल्लाह जेकॾहिं आऊं ऐवान बस तव्हांजे हिन नुमाइंदगीअ सां हक़ कंदुसि हुनजी नुमाइंदगीअ सां उन करे असांजी डिमांड बस इहा आहे ख़तम थो करे तव्हां खे बि अचे साईं असांजो वक़फ़ो थी वञे असांजो वक़फ़ो बस भई असांखे थोरो 15 मिंट ॾियो बस ख़तम कजे पर असांजे ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे निशान मुंहिंजो निशान हींअर छा आहे ठीकु आहे त पोइ ठपो लॻंदो ॿई ठपा